जेकबाबाद में 3 साल कबल कत्ल होने वाले नौजवान शहीद निसार अहमद जागीरानी के वर्सा ने मुल्जिमान की अदम गिरफ्तारी के खिलाफ SSP ऑफिस के बाहर एहतजाजी मुजाहिरा किया। मुजाहरे में मर्द और खवातीन ने शिरकत की। मुजाहिरीन का वश न्यूज़ से गुफ्तगू करते हुए कहना था कि नौजवान निसार जागीरानी को डकैती मज़ाहिमत पर कत्ल किया गया था। निशानदही के बावजूद पुलिस मुल्जिमान को गिरफ्तार नहीं कर रही। उनके 3 साल मुहलत ॾिनी वई आहे, इन खे हुकूमत ॾिनी वई आहे। असां हिन जे लाइ अॼु ॾींहं तते में जंहिंजे करे असां क़ुर खणी वेठा आहियूं ऐं ॾींहं तते में असांजो इंसाफ़ खपे। असांजो हुकूमत इंसाफ़ न कयो आहे। असांजो 3 साल थी विया आहिनि, शहीद भाउ सां इंसाफ़ न थियो आहे। कातिल सरेआम घुमनि था। असांजी हिन महिल SP साहब सां मुलाक़ात थी आहे, पर SP साहब चयो हफ़्तो, पर असांखे इतबार कंहिं में बि न आहे। हफ़्तो थींदो इहो कोन थींदो असांजो। असां जेसि ताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं असांजो धरणो जारी। उनका मजीद कहना था कि निसार जागीरानी के कत्ल में मुलविस मुल्जिमान को गिरफ्तार करके इंसाफ फराहम किया जाए। वश न्यूज़, जेकबाबाद।